अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था खैरपुर मीरस ब्यूरो चीफ जावेद अली गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट में बदअमनी जो राकास चोरियों ऐं फुरन जो आज़ार वधी वियो। नामालूम चोर गंबट जे वापारी मुनीर शेख खां 4 लाख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया। गंबट विच शहर मां वापारी खां 4 लाख ऐं हिकु मोबाइल फ़ोन फुर करे फरार थी विया। वापारी जूं बदअमनी खिलाफ़ साफ़ इनगा दाऊं शिटरबंद हड़ताल SSP खैरपुर खां फुर वापसी ऐं अमुन अमान बहाल करण जो मुतालबो। गंबट में चोरन तरत पाए छॾियो। बदअमनी सबब शहरी सख़्त परेशान आहिनि। नामालूम चोर वापारी मुनीर शेख खां विच शहर शेख माला मां फुर करे देदा दिलेरी सां फरार थी विया। बदअमनी सबब माण्हुनि जूं निंड्रूं हराम आहिनि। फुरूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। मुतासिर वापारी मुनीर शेख गंबट में साफ़ इनगा बदअमनी खिलाफ़ दाईंदे चयो त गंबट पुलिस अमुन अमान करण में मुकमल नाकाम बणिजी वई आहे। शहरनि खे चोरनि ऐं फुरनि जे रहम ते करम ते छॾियो वियो आहे। हुन चयो त बदअमनी सबब असां गंबट शहर मां लॾण ते मजबूर आहियूं। हुन SSP खैरपुर खां फुर थियल रक़म वापसि ऐं अमुन अमान बहाल करण जो मुतालबो कयो आहे।